की जुबान है, जुर्रत का निशान है। हक की जुबान है, बिलावल जुर्रत का निशान है। बिलावल भुट्टो की सदा है, बिलावल बेनज़ीर अता है। बिलावल भुट्टो की सदा है, बिलावल बेनज़ीर अता है। बिलावल आसिफ का सुकून है, बिलावल बेनज़ीर का जुनून है। बिलावल आसिफ का सुकून है, बिलावल बेनज़ीर। अज सब का पहिरों मां तव्हांखे पंहिंजे पार्टी जो 55 साल जो सालगिरह फाउंडेशन डे योम तासीस तव्हां सभिनीनि खे मुबारक हुजे। अॼु खां 55 साल अॻे शहीद जुल्फ़कार अली भुट्टो इहो महसूस कयो त हिन मुल्क में हिकिड़े इनकलाब जी ज़रूरत आहे। हिन मुल्क में गरीब अवाम के आज़ाद कराइण जी ज़रूरत आहे। हिन मुल्क में माण्हुनि खे पंहिंजे हक़ राय ॾियण जी ज़रूरत आहे ऐं हिन मुल्क में गरीबन के रोटी कपड़ा मकान जी ज़रूरत आहे। जॾहिं इन शइ खे उन्हनि महसूस कयो त उन्ही सोचियो त मूंखे पंहिंजी पार्टी ठाहिण खपे ऐं 1967 में 3 नवंबर 1967 में उन्हनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियाद रखियो। जेकी शयूं 1967 में उन्हनि महसूस कयूं आहिनि 55 साल थी विया आहिनि, अञा उन्ही जो उहो फ़लसफ़ो अञा ताणी ज़िंदा आहे। उन शयुनि जी अञा ताणी ज़रूरत आहे। उन शयुनि खे अञा ताणी महसूस करे थो त जेके भुट्टो साहब चयो आहे, जेके भुट्टो साहब सोचियो उहो बिल्कुलु सही हो ऐं उन जो इहो फ़लसफ़ो, इहो सोच, इहो पियो हलंदो, कॾहिं ख़तमु न थींदो। जेसि ताणी सियासत आहे, जेसि ताणी ही दुनिया क़ाइमु आहे, तेसि ताणी उनजो फ़लसफ़ो जारी रहंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो पार्टी न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ो तहरीक आहे। उहो तहरीक कॾहिं ख़तमु न थींदो। उहो तहरीक पियो हलंदो। उहो तहरीक शहीद जुल्फ़कार अली भुट्टो शुरू कयो। उन तहरीक खे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब अॻिते वधायो। उन तहरीक खे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब खां पोइ आसिफ अली ज़रदारी उन तहरीक खे अॻिते वधायो। हाणे उन खे असांजे नौजवान शहज़ादो बिलावल भुट्टो ज़रदारी उन झंडे के खयो आहे ऐं उन तहरीक खे अॻिते वधाए पियो। और सदा इहा तहरीक इंशाअल्लाह ताला ईअं हलंदी। इहा तहरीक कॾहिं ख़तमु न थींदी जेसि ताणी दुनिया ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िंदा रहंदी आहे। छो कि मुंहिंजो ईमान आहे, तव्हांजो ईमान आहे, जंहिं पार्टी में शहीदनि जो रत हूंदो आहे उहा पार्टी कॾहिं ख़तमु न थींदी आहे। छो कि चवंदा आहिनि शहीद ज़िंदा हूंदा आहिनि। जॾहिं शहीद ज़िंदा हूंदा आहिनि त जे उन जी रत उन पार्टी में हूंदी त उहा पार्टी कीअं ज़िंदा न रहंदी। त इहा पार्टी हमेशह लाइ ज़िंदा रहंदी। क़यामत ताईं ही पार्टी ज़िंदा रहंदी। जेके कम पाकिस्तान पीपल्स पार्टी कया आहिनि, मां दावा थो कयां उहो मूंसां कोई वेही ॻाल्हाए त ॿुधाए कहिड़े पार्टी इहे कम कया आहिनि, कहिड़े डिक्टेटर इहे कम कया आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी कया आहिनि, ॿिए कंहिं कराए ॾेखारिया हुजनि। असां अचूं शहीद जुल्फ़कार अली भुट्टे ते। अगरि उनजी ज़िंदगी ॾिसो, मुख़्तसर ज़िंदगी उनजी, नंढे उमिरि में शहीद थी विया, उनखे फांसी ॾिनो वियो। लेकिन उन नंढे उमिरि में मुख़्तसर तौर ते 1967 में पार्टी ठाही ऐं 1979 में उनखे शहीद कयो वियो ऐं 1977 में बेसिकली उनजी हुकूमत हटायो वियो ऐं उन 10 साल जी मुख़्तसर ज़िंदगी में ॾिसो छा छा न कयो। 1967 में पाकिस्तान पीपल्स पार्टी ठाहे, उन खां पोइ हिकिड़ो पंहिंजो पार्टी खे अॻिते वधाए ऐं उन पार्टी खे एतिरो पॉपुलर कयईं पूरे पाकिस्तान में। अगरि तव्हां ॾिसो तारीख़ में जेके जलसा जुल्फ़कार अली भुट्टे कया आहिनि उहे जलसा अॼु ताईं केर बि नथो करे सघे। उन दौर में उन वक़्तु एतिरी आदमशुमारी बि न हो, पर हज़ारा लखा माण्हू उनजे जलसे ते ईंदा। हाणे 10 साल जी उमिरि में 70 में इक़्तिदार थो अचे, इलेक्शन था खटनि, 71 में असांजो मुल्क जुदा थो थी वञे ऐं 2 टुकड़ा था थी वञनि। 1971 में 2 टुकड़ा था थी वञनि असांजे मुल्क जा ऐं असांजे अधु पाकिस्तान हलियो थो वञे
ऐं असांजा लख खां मथे फ़ौजी अरेस्ट था थी वञनि। भुट्टो साहब टेबल मुज़ाकराती टेबल ते वेठो ऐं इंदिरा गांधी खां न सिर्फ़ु पंहिंजा फ़ौजी वापसि कराए, जेको लख महल जेके ज़मीन हली वियो इंडिया जे कंट्रोल में उहो बि पाकिस्तान जो वापसि कराए। शिमला मुआहदो तव्हांखे यादि हुजे, मशहूरु मुआहदो आहे जेके भुट्टो साहब मुज़ाकरात जे टेबल ते इंडियन प्राइम मिनिस्टर खां खटे करे वापसि कयो। 72 में वज़ीर आज़म था थियनि पाकिस्तान जा, 72 में वज़ीर आज़म था थियनि ऐं 73 में हू आइन था ॾियनि। 73 में पाकिस्तान खे आइन था ॾियनि। हीउ मुल्क बग़ैर आइन जे हलंदो, जिनजी का टेम्पररी आइन ॾींदा कुझु अरसे जे लाइ, पर 73 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिते आइन थो ॾे। उनखां पोइ जॾहिं ॾिसे थो 71 जी जंग में जेकी असांखे शिकस्त थी ऐं दुश्मननि जा मेला अख पाकिस्तान ते आहिनि, हुननि पाकिस्तान खे एटम बम थो ॾे। एटम बम थो ॾे, इन करे थो ॾे त अगरि एटम बम असां वटि हूंदो त असां ते को मुल्क जॾहिं हमिलो करण खां अॻे 10 दफ़ा सोचंदो त असां हिन मुल्क ते हमिलो कयूं या न कयूं। इलेक्शननि जा फ़ैसिला बंदि कमरनि में थींदा त हाणे केरु नुमाइंदो थींदो, केरु खटींदो, छोकी आम माण्हू खे वोट ॾियण जो हक़ न हूंदो। तव्हां सभु जहिड़ा आम माण्हू असांजा वर्कर, इन्हनि खे आम माण्हू खे वोट ॾियण जो हक़ न हूंदो। वोट सिर्फ़ु उहो ॾींदो जंहिंजो बिज़नेस हूंदो, जंहिंजा हिकिड़ो क्राइटेरिया ठहियल हो, उहो उन खे फॉलो कंदो या उन ते लहंदो त उहो सिर्फ़ु वोट ॾेई सघंदो। ॿियो माण्हू, ॿी औरत को वोट न ॾेई सघंदो। जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॾिनो कि 1 मैन 1 वोट, हिकु माण्हू जो हिकु वोट थींदो ऐं उन वोट जे ताक़त ते उहो इक़्तिदार में ईंदो। उन खां पोइ इक़्तिदार थी मिले मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे काफ़ी अरसनि खां पोइ, काफ़ी डिक्टेटरशिप खां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो छा थो ॾे मुल्क खे, उन सही जमहूरियत मुल्क खे ॾिनी, जमहूरियत जी ॻाल्हि कई। उन कोरियन खां मिज़ाइल प्रोग्राम ॾिनो पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि। अॼु जेको का स्ट्रॉन्ग डिफेंस आहे त उहो पाकिस्तान कोरियन खां जेको मिज़ाइल सर्विस कयो, मिज़ाइल प्रोग्राम वरितनि, उनजे करे ई मुल्क इंशाअल्लाह ताला सेफ आहे, जंहिंजो कोशिश क्रेडिट मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब खे थियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो औरतनि जी हक़ूक़ जी ॻाल्हि कई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आम माण्हुनि जे हक़ूक़ जी ॻाल्हि कई, उनखे ताक़तवर बणाइण जी ॻाल्हि कई। इहे सॼा क्रेडिट शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे था वञनि। उन्हनि इहो कमु करे ॾेखारियो। अचूं था आसिफ अली ज़रदारी वटि। आसिफ अली ज़रदारी ॿिए शयुनि खे छॾो, अगरि हिकिड़ी ॻाल्हि खे बि ॾिसो जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ॾिननि, उहो प्रोग्राम अॼु ताईं कोई नथो ॾेई सघे। अचो असांजे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे जीअं फॉरेन मिनिस्टर थिया, पाकिस्तान खे ग्रे लिस्ट मां कढियईं। हाणे जेकी तबाही थी, छा थींदो आहे पाकिस्तान जो जेको इन्वायरमेंट जी तबाही में पाकिस्तान जो 0.5 हिसो बि न हूंदो आहे। पर तव्हां ॾिठो हूंदो इन इन्वायरमेंट में जेके यूरोप जा मुल्क जंहिं नमूने फैक्ट्रीज़ हलाईंदा आहिनि, उन्हनि जो धुओं उॾंदो आहे। उन धुएं जे करे जेकी आहे इन्वायरमेंट ख़राबु थींदी आहे ऐं उन इन्वायरमेंट जे ख़राबी जे करे इहे बारिशूं थींदियूं आहिनि, इहे सैलाब ईंदा आहिनि, उहे तबाही थींदी आहे। त बिलावल भुट्टो असांजी जंग विढ़ियो त असांजो कसूर 100 मां 0.5% बि न आहे ऐं तबाही असां वटि एतिरी छो? पोइ उन ॻाल्हि खे वज़न ॾिनो वियो। उन ॻाल्हि खे वज़न ॾेई हाणे हिननि इन्वायरमेंट फंड्स रखिया आहिनि, जेकी तबाही कंहिं बि मुल्क में इन्वायरमेंट जे करे थींदी त उनजे लाइ फंड्स ॾिना वेंदा, उहे फंड्स उते यूज़ कया वेंदा। इहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो कारनामो आहे। इहे सॼा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारनामा आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ही सॼो कुझु कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी असांजो सर्वाइवल आहे, असांजे अवाम जो सर्वाइवल आहे। बाक़ी हू कूड़ो न्याज़ी जेको चवंदो आहे यू टर्न वठणु सुठी ॻाल्हि आहे। सियासतदान खे यू टर्न वठणु घुरिजे। यू टर्न वठणु माना ईअं त चओ कूड़ ॻाल्हायो, जॾहिं वणे कूड़ ॻाल्हायो, पोइ चओ त बसि हाणे मां अॻे कूड़ ॻाल्हायुमि, उहो कूड़ ग़लति हो, हाणे ॿियो कूड़ ॻाल्हाईंदुसि। जॾहिं खां हुकूमत में आयो, जंहिं नमूने जी तबाही उन कई, उन जो अञा ताणी उहो मसइलो हले पियो। अञा ताणी असांजो जेको 3.5 साल 4 साल हिननि हुकूमत कई, वॾे में वॾो त चोर पाण आहे। कोई किंग को तोहफ़ो ॾे, मुल्क जे अवाम जे वोट ते खटे करे तूं अगरि वज़ीर आज़म थिए, जेके वोटनि ते त न थिए पर जंहिं नमूने बि थिए, तोखे हिकिड़े मुल्क हिकिड़ो शइ तोहफ़े में ॾिनो आहे, तूं वञी उन खे
जी जुआरी न विकिणंदा आहिनि वञी सस्ते रेट ते घड़ी विकिणी छॾे वरी वो घड़ी डिक्लेयर भी न करें वो पैसा भी डिक्लेयर न करें बाबा ये पैसा तो वटि आया किथे आहिनि वो डिक्लेयर न करें वॾे में वॾो त चोर तूं आहे तूं हिकिड़ा किंग तोखे ॿ घड़ियूं ठहियूं सिर्फ़ु ॿ घड़ियूं ठहियूं उनी हिकिड़ो पंहिंजे लाइ ठाराए हिकिड़ो इन नियाज़ी खे ॾिने छोकी इस्लामी मुल्क जो प्राइम मिनिस्टर उन इज़त जे करे उनखे ॾिने उहो वञी हिकिड़े नंढे शॉप इस्लामाबाद वारे खे विके उनी जॾहिं दुबई खे खणी वियो त दुबई वारे ॾिठो त किंग जी घड़ी आहे त फ़ोन कयनि बाबा तुंहिंजी घड़ी हिते विकिणिजे थी हुन चयो बाबा झल इनखे मां पैसा मोकिलियां थो वापसि मूंखे ॾे त इहा बदनामी इहा पाकिस्तान जो नालो हिन नियाज़ी करायो असांजे लाइ चए थो जॾहिं बि ॻाल्हि थो करे त चोर डाकू अड़े वॾे में वॾो चोर डाकू तूं आहियां इंशाअल्लाह ताला असांजो यकीन आहे जंहिं नमूने बिलावल भुट्टो साहब खे मौक़ो मिलियो आहे फॉरेन मिनिस्ट्री जो जेको एक्सपोजर उन्हनि खे मिलियो आहे नंढे में नंढो एज जो फॉरेन मिनिस्टर आहे पर वॾे में वॾो नालो अथसि पूरी दुनिया में इन उहिदे जे करे जंहिं नमूने उन लीड कयो फॉरेन मिनिस्टर्स जी डेलीगेशन खे लीड बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कयो इहा आहे सही मोहतरमा जो पुटु ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो पोटो सभ जे साम्हूं आहे पूरी दुनिया उनजी इज़त कंदी आहे ऐं असांखे यकीन आहे अवाम जी ताक़त ते तव्हांजी ताक़त ते इंशाअल्लाह ताला असां उनखे पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर बणाईंदासीं उहो ॾींहुं परे न आहिनि बिलावल भुट्टो हिन मुल्क जो प्राइम मिनिस्टर थींदो योम तासीस तव्हां सभिनीनि खे मुबारक हुजे पर जॾहिं हिते ॿी ॻाल्हि था कयूं त पोइ लोकल सियासत ते बि थोरो ॻाल्हाइणु ज़रूरी हूंदो आहे जीअं डॉक्टर सोहराब खान चयो आहे जेको MNA जंहिंजे पैनल में 3 MPA आहे उन 3 ई छॾे विया त असां ठलो अकेलो बीठो आहे मलिया मलिक उहा भेण सिंधण बि न आहे उन खे वठी आयो आहे उहो चवंदा आहिनि हुए तुम दोस्त जिसके उसका दुश्मन आसमान क्यों हो जेकी भेण तुंहिंजी दोस्त आहे न तोखे दुश्मन जी ज़रूरत ई न आहे बसि इहा गॾु थी खोड़ आहे हर जाइ ते वञी मुंहिंजी वर्क थी करे तोखे मोहम्मद मियां साहब बसि तोखे कंहिं दुश्मन जी ज़रूरत ई न आहे इहो पंहिंजी भेण खे साण रख बसि पाण ई तूं ॾिसंदे जेके वोट तोखे मिलंदा मूंखे त यकीन आहे तूं हिन दफ़े बीहण जहिड़ो न आहे कुझु ॾींहं अॻे मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो कि तक़रीर कीअं चए हो चोर दरवाज़े मां ईंदा आहिनि तव्हां ॿुधायो असां चोर दरवाज़े मां ईंदा आहियूं ऐं हे जेके न टे इलेक्शनूं मां तव्हांखे रो में धसियो आहे 3 इलेक्शनूं 2002 2008 2013 ऐं 2014 बि धसियो तूं इलेक्शन किथों खटे सघंदे इलेक्शन तूं खटे न सघंदे ऐं मां तोखे रिक्वेस्ट कयां थो महिरबानी करे हाणे 2023 में बीहजांइ त सही तुंहिंजी ज़मानत ज़ब्त कराईंदासीं इंशाअल्लाह कमु कोई न करिणो आहे इन्हनि जे पैनल जा MPAs जेके गॾु हुआ हाणे मूंसां गॾु आहिनि उहो चवंदा आहिनि चई असां जॾहिं बि मोहम्मद मियां साहिब खे चवंदासीं त असांजो ही कमु आहे इहो कयो चई असांखे चवंदो एजाज़ खणी ॿधबो चई साईं एजाज़ खणी ॿधिजे न ॿधिजे असांजा कमु त कयो चई न बसि एजाज़ खणी ॿधबो अड़े तुंहिंजी इहा ॿधण वारी ख्वाहिश बि पूरी कॾहिं न थींदी जंहिंखे अल्लाह रखे से कौन चखे मां अॻे बि चयो आहे अॼु बि चवां थो तूं मूंखे जेल में विझराइणु चाहे पियो रब पाक मूंखे जेलनि जो वज़ीर कयो आहे इंसानु कुझु सोचंदो आहे रब खे कुझु ॿियो मंज़ूर हूंदो आहे त पोइ मूंखे उन रब जो आसरो आहे इंशाअल्लाह ताला तूं कुझु न कंदे छो कि मूंसां ज़्यादती कंदे माना हिते जे अवाम सां तूं ज़्यादती करणु थो चाहे त अलाह खे इहा शइ न आहे बसि अॼु असांजे लाइ जेको ॾींहुं आहे उहो ईद जे बराबरि ॾींहुं आहे छाकाणि त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे अॼोके ॾींहं ते हिन अवामी पार्टी जो बुनियादु रखियो हिन अवामी पार्टी ठाहिण जो मक़सदु मंशूर इहो हो त ग़रीबनि जी ख़िदमत कई वञे ऐं जेको पिसियल तबिको आहे उन खे मथे आंदो वञे अलहमदुलिल्लाह जन ॾिठो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब पार्टी ठाही उन खां वठी अॼु ताईं अलाह जी महिरबानी सां तव्हां पाण ॾिसो त काफ़ी तरक़ी थी आहे ऐं जेके ग़रीब माण्हू हुआ उहे तालीम हासिल करे ऐं हिन पार्टी जेकी मेरिट कई उन ते अॻे वधिया ऐं उन्हनि तरक़ी कई ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा वाहिद पार्टी आहे मां तव्हांखे ॿुधायां त ॿियनि पार्टियुनि में ईअं थींदो आहे
त उन्हनि जे कारकुन क़ुर्बानी ॾींदा आहिनि पर हे उहा दुनिया जी पार्टी आहे वाहिद पार्टी आहे जंहिंमें कारकुननि सां गॾु जेकी क़यादत आहे उन्हनि बि शहादत नोश कई उन हिसाब सां हिते जेकी सियासत आहे ख़ासि करे सिंध में अलाह जी महिरबानी सां मां तव्हांखे इहो ॿुधायां त 1970 खां वठी कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में न हारायो हमेशह जॾहिं बि इलेक्शन थी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खटियो आहे ऐं ज़ोरी उन खे हुकूमत ठाहिण न ॾिनी वई आहे ऐं जहिड़े नमूने सां तव्हां पाण ॾिठो त हिते जेके जैकाबाद में जेकी इलेक्शन थी उहा कंहिंखे पुॼी कोन्हे उहा तव्हांजे साम्हूं आहे पर मां अॼु मीर साहब मीर एजाज़ ख़ान खे मुबारकबाद पेश कयां थो असां ॾिठासीं त माण्हू जेके नेता बि भॼी वेंदा आहिनि ऐं कारकुन भॼी वेंदा आहिनि असांजो जेको हितां जो असांजो MLA जो उमेदवार आहे उन जा जेके टई MP जा उमेदवार आहे टई पैनल अलाह जी महिरबानी सां छॾे वियो उनखे इहा तव्हां पाण ॾिसो त इहा सियासत इन सियासत ऐं मीर एजाज़ ख़ान साहिब जी सियासत में कहिड़ो फ़र्क़ु आहे इंशाअल्लाह ताला अॻे हिकु दफ़े ईअं हिननि कयो पर हाणे जेकी सूरत हाल हूंदी इंशाअल्लाह ताला इलेक्शन में उहा ॿी सूरत हाल हूंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी जाॻियल आहे ऐं असां सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारकुन जाॻियल आहियूं इंशाअल्लाह ताला जेके बि मुखालिफ़ आहिनि उन्हनि खे असां पूरी शिकस्त ॾींदासीं मां लख लख मुबारकबाद पेश कयां थो त हे असां तव्हांजे लाइ हिकिड़ो तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे तव्हांखे 55 सालगिरह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मुबारक हुजे दोस्तों पाकिस्तान पीपल्स पार्टी की कारकर्दगी तव्हांजे आॾो आहे तव्हां बलोचिस्तान में ॾिसो था पिया त यकीनन कि अवामी पार्टी जो उते गवर्नमेंट कोन्हे को पंजाब जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे ऐं KPK जी जेकी सूरत हाल आहे जेको वॾे दावा सां लाडले वज़ीर आज़म एक्स वज़ीर आज़म दावो कयो त असां पेशावर में बस सर्विस शुरू कंदासीं अॼु तक़रीबन उन्हीं खे 4.5 साल थी विया आहिनि 4.5 साल वॾो अरसो आहे ऐं कंपनी न थी सघी पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे संजीदा पार्टी आहे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जी सब खां वॾी मुल्कगीर पार्टी आहे पाकिस्तान जो इन वक़्त जो वज़ीर ख़ारजा पूरी दुनिया जो यंगेस्ट वज़ीर ख़ारजा आहे जंहिंजी कारकर्दगी तव्हां ॾिसो त पहिरियां ई पाकिस्तान खां ग्रे लिस्ट में पाकिस्तान खे ग्रे लिस्ट में कढाई तंहिंजे बाद यूनाइटेड नेशन में क्लाइमेट चेंज जेको रेजोल्यूशन पास कराई त जेके पाकिस्तान में हालात हुआ वो इन क्लाइमेट जे वजह को हुआ ये संदस वॾियूं कामयाबियूं आहिनि छो त जीअं 55 साल अॼु थिया आहिनि पीपल्स पार्टी खे अलहमदुलिल्लाह पहिरें ॾींहं खां वठी पाण में मेंबर आया ऐं पंहिंजो मीर एजाज़ हुसैन ख़ान चवंदो आहे त जॾहिं पार्टी ठही ऐं शुरू वठी पाण जो मेंबर आया सो वो इंशाअल्लाह ताला वक़्तु साबित कंदो असां जेके बानी रुकन आहियूं उन्हनि खां वधीक जेकी इज़त आहे उन खां वधीक जेको हक़ आहे एजाज़ ख़ान जो आहे मां उनखे इहो गुज़ारिश कंदुमि एतिरी ज़रूरत कंदुमि हिन प्लेटफॉर्म जो फ़ाइदो वठंदे त तव्हां सही सिर्फ़ु तव्हां खे हाणे आज़माइश जी घड़ी आहे ऐं आज़माइश पीपल्स पार्टी सच करे ॾेखारींदी इलेक्शन कंहिं वक़्तु बि थी सघनि था तव्हां क़ौमी असैम्बली में बि उथो तव्हां गॾी करे को सूबाई असैम्बली में बि उथो ॿिन्हिनि जॻहियुनि ते अगरि वग़ैरह जी ज़मानत ज़ब्त न थई मां हमेशह जे लाइ सियासत छॾे ॾींदुमि जी मुंहिंजा भाइरो मुंहिंजी भेणियूं अॼु त जीअं 55 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी खे थिया आहिनि असां हमेशह ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां वठी हाणे
बिलावल अली भुट्टो ताईं असां पंहिंजी अवाम जी ख़िदमत था करूं, असां पंहिंजे अवाम सां गॾु हर दुख सुख में बीठा आहियूं। असांजी अवाम बि असां लाइ जेल ॾिठा, रेल ॾिठा, असांजे लीडरनि असांजे अवामनि जे लाइ बि पंहिंजे अवाम जे लाइ जेल ॾिठा, रेल ॾिठा। त पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीबनि जी पार्टी आहे, हारियुनि जी पार्टी आहे, मज़दूरनि जी पार्टी आहे। ऐं इंशाअल्लाह असां फेडरल हुकूमत में ईंदासीं, पंहिंजे पाकिस्तानियुनि जो, पंहिंजे ग़रीबनि जो, पंहिंजे मज़लूमनि जो फुल मदद कंदासीं। आख़िर में मां पंहिंजी तकरीर हिकु शेर सां ख़तमु कंदुमि। तुम थक जाओगे जुल्म करते करते, हम नहीं थकेंगे कुर्बान होते होते। जिए भुट्टो, जिए मीर एजाज़ जखराणी। साईं, सभु खां पहिरियों त मां जेकब न्यूज़ जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांजे एॾे वॾे प्रोग्राम खे हालांकि नंढड़ी कॉल ते जेको थियलु हुयो उन खे कवरेज ॾिनी ऐं तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। साईं, अॼु जो जेको प्रोग्राम हुयो 55 जेकी वरसी हुई असांजी सालगिरह पीपल्स पार्टी जी, त उहा ईअं आहे त तव्हां इहो सम्झो त भुट्टे साहब खे जॾहिं हिकिड़ो महसूसु थियो त अवामी इनकलाब जेको आणणु खपे त उन जेको आहे अॼु जे ॾींहं ते 55 साल पहिरियों, 55 साल तव्हांखे ख़बर आहे कि माण्हू जी उमिरि आहे, जॾहिं पार्टी जी बुनियादु विधी त उन खां पहिरियों आम अवाम सां जेकी नाजाइज़ी हुई त एतिरे हद ताईं अवाम खे वोट जो हक़ बि न हो। इहो भुट्टे साहब जी महिरबानी मां खोड़ सारी महिरबानी, हिकिड़ी महिरबानी आहे त वन मैन वन वोट जो कॉन्सेप्ट भुट्टो साहब न त उन खां पहिरियों जेको ज़मींदार या राशन कार्ड होल्डर हूंदो उहो सिर्फ़ु जेको आहे या बिज़नेसमैन उहो वोट ॾींदो। उन खां पोइ जेके भुट्टे साहब जूं महिरबानियूं रहियूं, पाकिस्तान खे एटम बम ॾिनऊं, उन खां पोइ शहीद बीबी जूं जेके काविशूं हुयूं ऐं हाणे जेको आहे वरी आसिफ़ अली ज़रदारी साहब मर्द हुर जेको आहे उन्हनि जेके कमु कया बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी सूरत में ऐं ॿियनि जी, ऐं हाणे वरी असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेकी ख़िदमत अंजाम ॾिए थो। अवाम जी पार्टी जेकी हर ॻोठ में, हर घर में, हर ज़िले में आहे उहा पीपल्स पार्टी आहे ऐं असांजूं कोशिशूं काविशूं उहे हमेशह रहंदियूं बि सही ऐं हे 55 साल छा पर 500 साल त इंशा ताला ऐं उन खां बि अॻिते तव्हां सभिनी जी दुआनि सां, अवाम जी महिरबानी सां पार्टी इंशा क़ाइम और दाइम रहंदी। की जुबान है, जुबान जुर्रत का निशान है, की जुबान है, बिलावल जुर्रत का निशान है, बिलावल भुट्टो की सदा है, बिलावल बेनज़ीर अता है, बिलावल भुट्टो की सदा है, बिलावल बेनज़ीर अता है, बिलावल आसिफ का सुकून है, बिलावल बेनज़ीर का जुनून है, बिलावल आसिफ का सुकून है, बिलावल